दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों कल्ह ऐं टियों ॾींहुं जेका असां वीडियो रखीसीं ऐं उन में असां इहो यानी सर्वे कयोसीं त सभ खां वधीक कहिड़े अदाकार जे ड्रामे जो तव्हांखे इंतज़ारु आहे। कल्ह वारी वीडियो में मां उहो स्क्रीन शॉट यानी स्क्रीन रिकॉर्डिंग वीडियो बि तव्हांखे ॾेखारी हुई। सभ खां वधीक दोस्तनि जा कॉमेंट जेका आया हुआ आज़म मेंगल जे बारे में आया, ॿिनि अदाकारनि जे बारे में बि आया, लेकिन आज़म मेंगल जा घणा हुआ। अॼु वारे में बि रिकॉर्डिंग हली रही आहे, स्क्रीन रिकॉर्डिंग साइड में तव्हां ॾिठो हूंदो। इन में भी आज़म मेंगल जा कमेंट घणा आहिनि ऐं मूंसां यानी लाला रफ़ीक ज़हूर साहब जा बि ॿिए नंबर ते कमेंट आया आहिनि त इन्हनि जी व्यूअरशिप सभ खां वधीक आहे त हर माण्हुनि खे इन्हनि जे ड्रामे जो इंतज़ारु आहे ऐं ख़ासि करे इन ॿिन्ही अदाकारनि जो। ऐं 1 नंबर ते आज़म मेंगल बीठो आहे इन टाइम बि। तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदा हलूं त आज़म मेंगल जो ड्रामो पंहिंजा वरी अचण वारो आहे ऐं तव्हांजा जेका इंतज़ार जो घड़ियूं आहिनि तमामु जल्द ख़तमु थियण वारियूं आहिनि। हिकिड़े दोस्त लिखियो हुयो त पंहिंजा वेरी में डायरेक्टर केरु आहे, उनखे मां ॿुधाईंदुसि त राइटर केरु आहे। राइटर नूर ज़हूर साहब आहे। पंहिंजा वेरी ड्रामे जो डायरेक्टर खजू साहब ऐं आज़म मेंगल पाण आहिनि ऐं उस्ताद मोहम्मद बलूचिस्तान में हीउ ड्रामो शूट कयो वेंदो पंहिंजा वेरी। बाक़ी अदाकारनि जी जेका सर्वे कईसीं उन में ॾाढी असांखे ख़ुशी थी। तव्हां कमेंट लिखिया, कमेंट पढ़ियासीं ऐं तव्हांजा शेयर बि कयासीं।